घर में कंहिंजो बि क़दुरु नथो थिए। दोस्तो हिकिड़े दरवेश तां घर वारीअ जी कावड़ लहंदी कान हुई। वक़्त ते न मानी मिलंदी हुअसि, न कपिड़ा धोपी मिलंदा हुअसि। सोमन जो साग ऐं मोचड़नि जी मानी हर वक़्तु हाज़ुर हूंदी हुअसि। हिकु ॾींहुं दिलि में चवण लॻो त जेकर घर वारीअ खे बुज़ुर्गीअ वारी करामत ॾेखारियां त चङो, सदाईंअ जे लाइ मरऊब बि रहंदी ऐं ख़िदमत बि पई कंदी। इहे ख़्याल पचाए सुबुह सां सवेरे घरां निकितो ऐं घड़ीअ खां पोइ घर जे मथां उॾामंदो निकिरी वियो। मथसि घणनि माण्हुनि जी नज़र पई। ॻोठ में चौॿोल थी वियो। संदसि घरवारीअ बि आसमान में उॾामंदड़ जीअरो जाॻंदो बुज़ुर्ग ॾिसी ॾाढा अजब खाधा ऐं कलमा पई भरिया। शाम जो दरवेश घर में जीअं पहुतो तीअं घरवारी मथसि ॾाका ॿधी चढ़ी वई। मुआ, रोज़ ड्राड़ू हणंदो आहीं त मां बुज़ुर्ग आहियां। अॼु सुबुह उजियां त ॾेखारियां हा त कीअं थींदा आहिनि बुज़ुर्ग। हिकिड़ो अलाह जो पोतल बानड़ो सॼे ॻोठ जे मथां उॾामंदो निकिरी वियो। जग जान ॾिठो, पर तो बदबख़्त खे इहो ॾिसण बि नसीब न थियो। थधो शुकारो भरींदे जोए खे चवण लॻो, शुकुर आहे जो तूं बुज़ुर्गनि जी बुज़ुर्गीअ खे मञी त अथी। जुणसि तारा फोटारींदे चयुसि, छो मां का काफ़रियाणी आहियां छा? ख़ुदा जा सचा बुज़ुर्ग हुजनि त छो न मञींदसि? दरवेश वज़ाहत कंदे ॿुधायुसि त ख़बर अथई इहो केरु हो? इहो त मां हुयुसि। जुणसि वेतर चिड़ खाईंदे ऐं तारा फोटारींदे चयुसि, लाशक तूं ई हुए मुआ। मां बि चवां त टेॾो टेॾो पियो उॾामी। बुज़ुर्ग थधो साह भरे चयुसि, घर में कंहिंजो बि क़दुरु नथो थिए। मतिलब त घर जो पीर चुल्ह जो मारंग, घर की मुर्गी दाल बराबर, वेझो कोझो। ईअं बि चवंदा आहिनि, दूर का ढोल सुहाना बजता है। वेझड़ाइप सबबि हर शइ या माण्हूअ जी इज़त, रोब, मुहबत दिलि मां निकिरी वेंदी आहे। इन बारे में अव्हां छा पिया चओ? कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो ऐं वीडियो खे शेयर बि कजो।